नाज़रीन हाणे अवांखे ॿुधाईंदासीं कुछ महीननि अंदरि कराची जे मुख़्तलिफ़ फार्म्स ऐं गेस्ट हाउसिस मां 12 नौजवान छोकिरियुनि जा लाश मिलण जो इंकशाफ थियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया 27 सेप्टेम्बर ते नौजवान नारीअ जो कंबल में वेढ़ियल लाश मिलण खां पोइ स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट पारां जांच शुरू कई वई। पुलिस फार्म हाउस जे औरत समेत 5 मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। फार्म हाउसिस तां नारियुनि जा लाश मिलण वारे मामले जी जांच जो दायरो वधायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे अवांखे ॿुधायूं पिया त कराचीअ जे मुख़्तलिफ़ गेस्ट ऐं फार्म हाउसिस में 12 नौजवान नारियुनि जो क़त्ल थियो आहे। डांस पार्टीज़ दौरान नौजवान छोकिरियूं घणो नशो कंदियूं आहिनि। डांस पार्टीज़ में नशे में फौत थींदड़ नारियुनि खे फार्म ऐं गेस्ट हाउसिस वारा ॻुझनि तरीक़नि सां लाश ठिकाणे लॻाइनि था। 27 सेप्टेम्बर ते सचल वारे इलाइक़े में नौजवान नारी घणो नशो करण सबबि फौत थी वई। लाश कंबल में वेढ़े उछलाए वियो हो। अवांखे अपडेट कयूं पिया कुछ महीननि अंदरि कराची जे मुख़्तलिफ़ फार्म ऐं गेस्ट हाउसिस मां 12 नौजवान छोकिरियुनि जा लाश मिलण जो इंकशाफ थियो आहे। 27 सेप्टेम्बर ते नौजवान नारीअ जो कंबल में वेढ़ियल लाश मिलण खां पोइ स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट पारां जांच शुरू कई वई। तफ़सील मालूम कंदासीं लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला। जी बिल्कुल 27 सेप्टेम्बर ते जेका नौजवान नारी जो कंबल में वेढ़ियल लाश मिलियो हो उन खां पोइ जेको स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जांच शुरू करे ॿुधायो आहे त वॾा इंकशाफ कया आहिनि। जांच दौरान त कुझु महीननि अंदरि कराची जे मुख़्तलिफ़ फार्म हाउस ऐं गेस्ट हाउसनि मां 12 नौजवान छोकिरियुनि जा जेको लाश मिलिया आहिनि। लाश मिलण वारे मामले जे हवाले सां SIU पुलिस जेको आहे जांच करे रही आहे। जॾहिं त SSP जुनैद शेख जेको SIU जो SSP आहे हुन ॿुधायो कराची जे मुख़्तलिफ़ गेस्ट ऐं फार्म हाउस में 12 नौजवान नारियुनि जो क़त्ल थियो आहे जेको ईदी ऐं छिपा एम्बुलेंस जे सर्द खां हुन मिलिया। जॾहिं त इहे जेकी लाश मिलण वारो मामिलो डांस पार्टियुनि दौरान नौजवान छोकिरियूं घणो नशो कंदियूं आहिनि जेखां पोइ जेको आहे उते ई फौत थींदियूं आहिनि। हुनखे पिण हिकु क़त्ल चई सघिजे थो। जॾहिं त जांच टीम इहा पिण ॿुधायो आहे त डांस पार्टियुनि में नशे में जेके मारिजी वेंदा नारियुनि खे फार्म हाउस ऐं गेस्ट हाउस वारा ॻुझनि तरीक़नि सां लाश ठिकाणे लॻाइनि था। उनखे जेको आहे दफ़नाइनि था ऐं उन खां पोइ जेको आहे उन्हनि खे उछले था छॾनि। लावारस जो शिकार थी थियूं वञनि। हीअ नौजवान नारियूं जेके डांस करण लाइ डांस पार्टियुनि में अचनि थी पियूं जंहिंमें गेस्ट हाउस फार्म हाउस पिण आहिनि। जॾहिं त 27 सेप्टेम्बर ते जेके नौजवान नारी जो सचल थाणे हद मां लाश मिलियो हुयो उहो पिण जेको आहे ओवरडोज़ नशो थियण सबबि फौत थी वई हुई जंहिंजो लाश कंबल में वेढ़े उछलायो वियो हो। जेखां पोइ पुलिस हुन लाश खे हथ कयो। लाश हथ करण खां बाद पुलिस जेको जांच शुरू करे छॾी। जॾहिं सचल पुलिस जांच में अॻुवाई न करण सबबि SHO सचल खे एडिशनल IG कराची ख़ादिम से रिंद पिण हटाए छॾियो आहे। SHO सचल नूर शेख खे हटाईंदे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई पिण शुरू करे छॾी आहे। जॾहिं त फौत थियल नारी हिकु पुलिस ऑफिसर जे गेस्ट हाउस ॿुधाए पियो त उन ते डांस पार्टी में वियल हुई ऐं डांस करण खां पोइ हुन नशो कयो जंहिंखां पोइ उहा फौत थी वई आहे। जॾहिं त गेस्ट हाउस जे हवाले सां फार्म हाउस जे हवाले सां अब्दुल्ला 27 सेप्टेम्बर ते सचल थाणे जी हद में नारीअ जे लाश मिलण वारे मामले जी शफ़ाफ़ जांच न करण ते SHO खे मुअतल कयो वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मां उहा ई ॻाल्हि कई त SHO नूर शेख खे एडिशनल IG कराची हटाए छॾियो आहे। त तव्हां 27 दिसंबर ते जेके सेप्टेम्बर ते जेके औरत जो लाश मिलियो नौजवान नारी जो हुनजे जांच न करे सघिया आहियो। जॾहिं त उहा इन्वेस्टिगेशन SIU हवाले थी वई आहे जंहिंखां पोइ पुलिस ऑफिसर जे फार्म हाउस सां जेको आहे सो औरत जे समेत 5 मुलाज़िमनि खे पिण गिरफ़्तार कयो आहे जिन खां जांच कई वञे। जॾहिं त फार्म हाउस ॿुधाए पियो त उहो हिकु पुलिस ऑफिसर जो आहे जेको मुख़्तलिफ़ हंधनि ते SHO पिण रहियो आहे। जॾहिं त फार्म हाउस तां नारियुनि जा लाश मिलण वारी जांच जो दाइरो वसी कयो वियो आहे जेको हिन वक़्तु पुलिस अख़्तियारी ॿुधाए पई त इन्वेस्टिगेशन जी ख़ासि स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जेको आहे उन में कयो वियो आहे। हिन केस ते वधीक जेको आहे जांच कई वेंदी। अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।